अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जीअं दोस्त जीअं त ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी साइकिल सां ॿधल ही बाल्टी में रखियल चणा मुर्ग छोला। जी हाँ, ही मुंहिंजा रोज़मर्रा जा जेके ही ग्राहक आहिनि मूंखां ही छोला वठनि पिया। ही ॿारनि सां वेठल जेके ही मुंहिंजा दोस्त आहिनि, गुल हसन पामर साहब, ही बि वेठो आहे। मुंहिंजा ॿार आहिनि जेके हुननि खे छोला ॾिना ऐं हितां पंहिंजी रोज़गार जो सिलसिलो मुंहिंजो रोज़मर्रा जो जेको आहे अवां दोस्तनि सां मां हमेशह कॾहिं अवां दोस्तनि इहो शेयर कंदो आहियां त मां को वॾो अदाकार को फ़नकार न आहियां, बसि ग़रीब मिसकीन फ़नकार अदाकार आहियां। पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइक़ पंहिंजो गुज़र सफ़र खे जारी रखण जे लाइ छोला खपाइण जेको आहे इहो मुंहिंजो रोज़मर्रा जो हिकिड़ो मामूल बणिजी वियो आहे। ज़ाहिर आहे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र बि करणो पवंदो आहे। हितां ई छोला खपाए करे पंहिंजो गुज़र सफ़र करे ई ऐं कॾहिं पोइ वरी को ड्रामो अची वेंदो आहे या का फिल्म अची वेंदी आहे, उनजी रिकॉर्डिंग जे लाइ वरी पोइ वञिणो पवंदो आहे दोस्तनि ॾांहुं। जेके मुंहिंजा दोस्त हूंदा आहिनि जेके मूंखे इज़त ॾींदा आहिनि त उन्हनि जी बि इज़त रखंदो आहियां ऐं होॾां फौरन हली वेंदो आहियां। भले स्टेज ड्रामो हुजे या का टेली फिल्म हुजे, को ड्रामो टीवी जो ड्रामो हुजे त पोइ होॾां वरी निकिरी वेंदो आहियां। त उन ॾींहुं ते वरी मूंखे छुटी करणी पवंदी आहे। त हींअर ही जेके रोज़मर्रा जेके मूंखे ग्राहक आहिनि, ज़ाहिर आहे मूंखां जॾहिं कोन ईंदो आहियां त पोइ वरी हाल अहिवाल पुछंदा आहिनि त केॾां वए छो जेको आहे तो नागो कयो। त पोइ इन्हनि दोस्तनि खे मां वरी इहो ई अर्ज़ु कंदो आहियां त ज़ाहिर आहे बाबा फ़नकार माण्हू आहियूं, अदाकार माण्हू आहियूं, त ज़ाहिर आहे ही बि जेको आहे असांजी जेको आहे गुज़र सफ़र आहे ऐं होॾां त असांजो हिकिड़ो शौक़ु आहे, इश्क़ आहे ऐं अदाकारी वारी फ़नकारी वारो। तंहिंजे करे मां दोस्तनि सां हर फेरे ते हर वीडियो में इहे ई गुज़ारिशूं कंदो आहियां त मूं को वॾो अदाकार वॾो स्टार न आहियां। इनशाअल्लाह जीअं हिकिड़ो ख़्वाहिश आहे त इनशाअल्लाह स्टार ज़रूरु थींदासीं। ऐं जेके मुंहिंजा रोज़ जेके ग्राहक आहिनि कॾहिं मिस थी वेंदा आहिनि। ज़ाहिर आहे ही जेके ड्राइवर हज़रात आहिनि, जेके ट्रकुनि जा ड्राइवर आहिनि ऐं तक़रीबन ही जेके ड्राइवर हज़रात आहिनि इहो बावड़े जा सोलंकी बिरादरी आहे जेके मूंखां छोला ख़रीद कंदा आहिनि ऐं ड्रामनि बाबति बि पुछा कंदा आहिनि त दादा कहिड़ो ड्रामो अचे थो। कुझु अहिड़ा दोस्त बि आहिनि जेके उन्हनि जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असांखे कंहिं ड्रामे में कंहिं टेली फिल्म में कमु करा हो ऐं उन्हनि खे चवंदा आहियूं त अव्हां जे वस जी ॻाल्हि न आहे। अव्हां खे ही ड्रामा ऐं टेली फिल्मूं ॾिसण में अदाकारी ॾिसण में अव्हां खे आसान लॻंदी हूंदी, पर तमामु घणो मुश्किल कमु आहे। तव्हां जेको कमु कयो था, गाॾियूं हलायो, पंहिंजो ट्रकूं हलायो। त दोस्तो अव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो कीअं लॻो, अगरि पसंदि आयो आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा ऐं वॾी महिरबानियूं शेर सोलंकी साहिब जूं, माजिद मेमून साहिब जूं, नज़ीर अहमद पंजाबी साहिब जूं, सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।